अस्सलाम वालेकुम दोस्तों, हम अमीर हसन सोलगी तव्हां ॾिसी रहिया आहियो मलाखड़ा टीवी। अॼु असां मौजूदु आहियूं हिते सैयद मासूम शाह बुखारी ते गुलामला शहर में, ऐं मूंसां गॾु पहलवान गुलशेर शीदी आहे जेको वक़्त जो पहलवान आहे ऐं हींअर कंपेयरिंग बि कंदो आहे। इन मेले जो अॻुवान बि आहे। हिन खां पुछंदासीं हिन दरगाह जे बारे में। जी गुलशेर साहब, असांखे ॿुधायो दरगाह जे बारे में। ॾिसई दरगाह, अस्सलाम वालेकुम नाज़रीन। ये दरगाह त असां बचपन खां ॾिसंदा अचूं मासूम शाह बुखारी जी, मगर हींअर तक़रीबन 32 साल खनि थिया आहिनि रेगुलर इहो मेलो कराईंदो आहे। असीं नया ख़िज़मतदार आहियूं, मेलो कराईंदो आहे वॾर अब्दुल मजीद नायो। 32 साल थिया आहिनि इन मेले में तमामु। इहे दरगाह बि जेके हाणे 2 साल थिया आहिनि ठहिणु चालू थी, अॻे नंढड़ी दरगाह हुई। कुझु सखाफ़त वारनि बि मदद कई, कुझु जेको सो वॾेर पंहिंजी पाण मदद कई। उन मुंहिंजी इहे दरगाह जी मज़ार जंहिं अंदरि बि ठाहियूं हाणे जिते आउं ॻाल्हायां पियो, कंप्रेस करायां पियो, उन में गॾु मुंहिंजा मीर हसन ऐं उनजो ख़लीफ़ो जेको आहे उहो हाजी मड़ाई करे चवंदा आहिनि, उहो बि मूंसां गॾु मौजूदु आहे। ऐं इनखे तक़रीबन दरगाह त इलाही पुराणी आहे, असांजे वॾनि खां बि 60 साल मुंहिंजी उमिरि आहे, उनखां बि अॻु में जी आहे, मगर 32 साल हिन मेले खे बि थी विया मासूम शाह बुखारी। नाज़रीन, हाणे हलंदासीं मज़ारी तरफ़, तव्हांखे दरगाह बि ॾेखारींदासीं। ऐं मूंसां गॾु आहे पहलवान रज़ाक मला ऐं ॿियो पहलवान खान मोहम्मद शोरे जो भाउ मूंसां गॾु आहे। ऐं हिते हिन पहलवान फ़क़ीर आहे, हिन सां मिलाईंदासीं। ऐं हाणे हलूं था दरगाह जी तरफ़, हिन खां पोइ हलंदासीं मलाखड़े तरफ़। ऐं अॼु टियों मलाखड़ो तव्हांखे ॾेखारींदासीं। दोस्तों, पहिरीं नंबर ते पहलवान गुलशेर शीदी, ऐं ॿिए नंबर ते आहे ख़लीफ़ो, टे नंबर ते आहे पहलवान रज़ाक मला जेको कंपेयरिंग बि कंदो आहे, ऐं चौथे नंबर ते आहे खान मोहम्मद शोरे जो भाउ। ऐं हीउ मज़ार आहे, असां हींअर मज़ार ते मौजूदु आहियूं। ऐं थोरी देरि में असां मलाखड़े ॾे हलंदासीं। मलाखड़े खे लाइक शेयर करणु बिल्कुलु न विसारिजो। कबूतर ख़ासि किले का मुक़ाबिलो करे हथ पइजी आहे ऐं बलोच जा मलंग जो इहो पहलवान असां जी गुलाम मिला जा रुस्तम वेठा इंचार्ज आहे, उनखे महिरबानी आहे। ऐं नजर जान वॾो उते इंचार्ज आहे नजर, ऐं इन दोस्तनि खे अपील था कयूं असांजे मलाखड़ में कंट्रोल अची करे। पहलवान मतान लासी मलाखड़ में मौजूद आहे, पहलवान गुलाम गुलशन शीदी मलाखड़ में मौजूद आहे। मिला में सार जेके लोहो कुटी ने लोहो ने केड़ो केड़ो मुझे शीदी जो हद बदिया राशिद खजान ऐं रज़ाक मला कोई मल मुकाबलो सख्त असु खोले ये मल ॾिसो, ये मल जो न थी समझ कुछ न थी। वाह खजान, वाह मला, वाह मुकाबला सख्त है। असु खोले तो ये मल सिंधी सखाफत, मल सिंधी रांदा, ये मल मुश्किल खुशहाली में गई मलाखड़ा इंशाअल्लाह ताला सुभाणे भी थींदो। हिते हमेशा 5 मलाखड़ा थींदा आहिनि। सुभाणे को मलाखड़ो मता विसारींदा, सुभाणे अहिड़ी ॿिया मल ईंदा, हिकिड़ा वड़ा ॿिया ईंदा, ही मेलो ॿियो हलंदो। सुभाणे किरड़ कांडेर ऐं ॿियो हिकिड़ो रहियल आहे। ऐं हेॾां कुर्सी जो किरायो 50 रुपया आहे। कुर्सी ते वेही जेको किरायो मनो उथंदी दुकानदारी सरकस ठेके वारा मराड़ी वारा पहलवाननि ते सभु फुल रखंदा, फोड़ी करे 20,000 रुपया। अच्छा भैया मल ॾिसो खेती मल आखिरी मल खजान ऐं मला जी खजान आहे जाम शोरे जो मला आहे वर जो। वाह मला, वाह वाह मला, इहो छॾींदो ई कोन, कतई कोन छॾींदो। हल आवाज़ सद गयो शुक्र ऐं खान मोहम्मद शेरे जो मुक़ाबिलो जारी आहे। मल ॾिसो इनाम जो रज़ा के दिल खोले इनाम जो मला के। हाँ हिकिड़ो मिली ऐं शयूं जिते हुजे इनाम जो रज़ा के मला के, इनाम जो मुझे पे के हदा हदा वंत नहीं दिल पर माण्हू कदर कंदा तो जो इनाम जो मला के हथ भॼी शोरे जा ऐं उन मुखालिफ़ जा
वो हाथ धरा दिया आई बार ले मुकाबले हेला हाथ पे दिया बुरे ये जा शोरे जा ये बे जोड़ी तो जोड़िया तुम जो कल एक जोड़ो कपड़ा मेरा पेल सुथड़ी बिन में मेरी पेल कलर को मेरा बिन दो हित बा ते चार पंच छह सत अच्छे वाला गया शोरे बच्चे वाले शोरे माथा जाठो है बच्चे पे बुरे बच्चे पे बुरे के दाड़ा जाठा हित सारा बाल लगे दो मल्ला खोई जहर हो सब के वजह मोर बतिले मोर वा शोरा तेरी मल्ला हल बोला नहीं सो है दे आवाज तेजी नहीं माफ कर दो अगे छड़ी ना मल्ला गना अरे मज़ो थींदो सुभाणे जाफी बि रखंदासीं हियो पहलवान सदर गुलाम नबी शिदी हथ पे दिया वाह मस्जिद नया तो जो मेले जो लपी में मेले लोग दिया कसम खुदा दो हल वल्ला सत के वजा मोर फतिले मोर वाह नया तवा जो मेले हित बा के चार पंच वाला गान छले बत्तो ब्रो हार गुरु जखन जी वस्तार पाइन लाइन ने छोरो मथे खणी गल मतलब जानी सारी लगी थी मुकाबलो लगो पियो मल चाकी चमड़ा मतलब सो ये मतलब देने भी कुछ नहीं थे हल वाह वाह मस्जिद नया तो मेले वाह मासूम शाह तो भी दरगाह वाह मासूम शाह घोट मोर बैठन ही असांजी मल संत जी सहाबत ही संत जी क़ौमी रांता ही असांजी रांद ते मुश्किल कुछ अली पाण ही रांद विड़ो सुभाणे जुमे ॾींहुं मलाखड़ो आहे सुभाणे घणे में घणा खर्ची अचिजो असांजा असीं आवाज़ सभु गॾु आहियूं पहलवान गुलाम नबी शिदी मज़ो आवाम से मज़ो हथ पे दिया इनायत खास करी आई शोजा आवाम से मज़ो हे कपड़ा अच्छा जा है लयो आईंदा साए करायो तो को अजी जमींदार आयो सा धारादार आयो सा फूलदार नहीं सा नो आवाजी मिलकत दे दला हथ पे दिया खुदा करम करे गुरु मुचलो ने शशि खुदा भाई हथ पे दिया इनायत खास करी आई शोजा मल्लू इनायत खास करी मल्लू हिक दो चार पंच वाला ध्यान के बतो दुगो तक न भयो मुकाबले का सातो अब मलक अब अन्य सर हेलो इन पे नाजायज़ी करे जड़ो घर में ॾिठो या दोस्तों वार अदा के ही मेहमान ही पार पिटियल पर इन जा सौ बिया कंदार आई लाणू नायो पतो जेको सांजो यार जेको 3-4 ॾींहं गायब हुआ जी लाउदारे के नाम में सदर मूसे के लाणू नायो सदर मूसे के लाउदारे के नाम में या हालात के खास करी पर बाकी सुभाणे जुमे नमाज पढ़ी वरी हिते भली जोड़ी अब भलो च करो वे वो मजे का ए हाने माइटन के याद कर मैं वरे हाने ताई गोच पोतो हाने बा माइटन के याद करी ना असांजे दोस्त के पियो मामा में 100 रुपए अंगूर ना हो 100 रुपए मुझसे शिदी के 100 रुपए में तारी लगे आओ या 500 मुझसे के दे जा मेरे कदर कुल कदा कोई शौकीन केड़ा आयो तारी लगे खास के लीजिए एड़ा है
जे सांझी रो पासी रो खुदा करे हंगी भी सके अब आना है तो हेरा नाम दियो खास कर लीजिए हेरा बाई में केड़ो खास कर हकदार खास कर नवाब पहलवान खास कर किरोड़ों जी मलक है इनाम अच्छो अंदर गड़ी वञ खास कर हकदार ने बुरे जो कदर करो जो परे गायो फिर असांजे मूसे शिदिया ने पारे जा नौसर मूसे शिदी जान मूसे कदर करो बटाटो ऐं टमाटो हिन वक्त हक मिलन के जाम छोड़े का पोते असी हक मिलन के या थोड़ा तायो आए जुलूस खान रंग साव रखे को बैर रखे बलोच दे नाम रखो सब को बलोच भले पहलवान बलोच नाम दे हकदार बलोच मंगल पहलवान वजन का बार बलोच मुकाबला कौन चाहे उत्तर हो चाहे लार हो चाहे बलोचिस्तान हो बलोच भलो पहलवान बलोच मंगल पहलवान सीधी गच कोने भलो मुकाबलो पहलवान जो तमाम भलो मुकाबलो हली रहियो आहे इंशाअल्लाह ताला रज़ाक मलायो कदर करियो बलोच ऐं शीदी सिंधई बलोचिस्तान बलोच ते अञा इनाम कोन्हे इन ॻाल्हि जो मूंखे ॾुख बलोच ते 200 जा बिल मिलियो आहे ताड़ी लॻे हिन बिल जी असां बलोच ते 200 जमा करायो असां साजन आयो या 200 होगा 100 ॾियूं था 100 ॾियूं था तोखे जमा थियो साथ खुलो करायूं 100 तोखे ॾियूं था साजन ना ये 100 रुपया मूंखे दे देखो रहेला ही ऐलान फल मूंखे ॾेई छॾ लाणे जा ही हज़ार मोट बस्तो ही दे तूं पहिरीं मूंखे उन्होंने 200 थींदा न हाँ पोइ हीअ ॻाल्हि कर मूंखे फ्री थिए थो हिन वक़्तु वॾे लाणे मूंखे 100 रुपया ॾिनूं हेॾा 800 500 मुंहिंजा 1300 थी विया हेॾा दोस्तनि लाइ मुंहिंजी अपील त मूंखे कंहिंखे भले कॾहिं बिल रखिणो हुजे उहो हथु मथे करे 100 रुपए जी कार में त पंहिंजे पहलवान जी इज़त जी अहमियत आहे बिल रखो भले कॾहिं सीधी भलो पहलवान साजन नाई मूंखे 100 रुपया ॾिनी ऐं वॾे साजन नाई ख़ैरात हुया अल्लाह रसूल ख़ुशि रखंदो मदीने मीर आबाद रखंदो सिंध पुलिस का दावत पहुंची चुकी है असीं सिंध पुलिस का ख़ैरात आहियूं थैंक यू महिरबानी मतलब हाँ वॾे लाणे मूंखे 100 रुपया ॾिनो ऐं वॾे लाणे ख़ैरात हुया अल्लाह साईं ख़ुशि रखंदो मदीने मीर आबाद रखंदो वॾे लाणे खे जिंदाबाद हाय मुकाबलो जारी है सारी है असांजे मलागढ़ में सिंध पुलिस पहुंची चुकी है सदाम चाप के छाए छो हाँ अगले बिजली मतलब ताली भलो हकदार पंहिंजो आयल मेहमान मल असां पंहिंजे लाइ कोदा करियूं छाजे करे भले पहलवान जो कदर हुजण खपे करण जो नसीब भलो हेॾा दोस्त का बिल अची खानो ई बिल अची दे भले ते जाग्या भले हाणे जाग्या सदाम हुसैन सीधी मुकाबला जारी है टेक्चर पहलवान सदाम हुसैन सीधी गुलाब बलोच अदा बलोचन जो 100 को आया आनंद इनाम हाँ टोटली 900 रुपया ध्यान नहीं जा 500 रुपया गुलाम नबी आना ये 1400 रुपया बिल्ला अरे बढ़िया मल्ल से सदाम हुसैन जी आई बलोच जी मल्ल हल चाकी चमड़ो छाय हल ताली लगे अच्छा ये पसराती मत थियो न पर बलोच जी असांजा मथे मल्ल से सदाम हुसैन आई बलोच जी गुलाब बलोच सदाम हुसैन सीधी मल्ल जारी सारी मुकाबला जारी लॻो पियो अल्लाह ख़ैर कंदो अल्लाह साईं ख़ैर कंदो रज़ा दुश्मन न थी मल जेके रब ॾियारे
सदके वञा मोर चिले अल्लाह एड़ो छक्का थियो मुझे कनन मां मतेरी अलग केना वयो लो एड़ो छक्का थियो भली जोड़ी हाने तालिबान अबान बरई न धक दिया रे न बनो जगी का कबूतर न मुने कमला सीधी नाम अच तो हेरो जोर आयो तो बोला रे ये तो जो घर है तो सबके ये प्यारी है तारी सुठे पहलवान है बेहतरीन पहलवान है दादा दे जनाब सदा में सुन के नाम दे मल्ला लेकिन हमारे दादा तो उन्हें जितना मल्ला एक बार में सलाह करे मिले तो ले करे तो बाबा और छड़ी नहीं कौन है तो आसन तो मार दिया हाथ पे दिया किसी के कान में हीरा किसी के हाथ में हीरा हमेशा गर्ज हीरो की हमारा यार खुद हीरा हीरा गुलदार सरदार गुलदार खास की फरमाइश वो लोला हक सरदार नहीं ये फरमान न दिया होते सरदार गुलदार खास की बद के वजह हल वाह राशि सरदार ने मल्ल मल्ल मारे तो दोस्त हो गई सजाद राव करो आई राशि खजा आबा इनाम का राशि रखे लगी धक बकर चढ़ो ना है अज माछ को तो यहां सफा अरे तो के यो कमला है तो है बच्चों कमला है तो जा दोस्तों उस्ताद मिश्र जज्बानी नौजवान को मजा हुआ हर भली जोड़ी मैदान पे पहलवान कबूतर खास के लिए ए सदर नगा लाओ जो अच्छे नगा खास के लिए लाओ तो ले ना तू बीमार है ये करा मल्ल कुछ गाला है सख्त मुकाबला पहलवान कबूतर खास के लिए गुलाम नबी जिले सदर असाजे करे और सिंध पुलिस गुलाम लाल इंचार्ज रुस्तम ओछा जो थोड़ा गया ते पंजे कमाई में मुझे पैसे करना अल्लाह रसूल खुश रखे आजाद बने सदाई गुलाम लाल में हमें सब इंशाअल्लाह कबूतर और रुस्तम ओछा ने थोड़ा गया सिंध पुलिस गुलाम लाल इंचार्ज रुस्तम ओछा जिंदाबाद हाल सही है ओ चारे इनाम ले राशि खजाए इनाम ले राशि इनाम है चले अरे पे हले तो कसम खुदा नहीं है मुकाबलो पंजाब है सिंध जो मुकाबलो कबूतर खास के लिए आए तालिबान जो मुकाबलो जारी है सारी है आवान सुरा किया आए पंजाब में आवान सुरा किया मतलब सुरा की बोली जा रहा है हमें बढ़िया मतलब सो दुनिया को मोर बिल्कुल मोर मतलब सो ये खास की समय सीधी साधना समय रेंबे सीधी साधना वडे पहलवान समय सीधी ही मेले वडे मदीना नाई देता ही मेले वडे मदीना नाई जे तावन गाली ले हम मेले अगवान वडे मदीना नाई वो नाया वाले मेले वो नाया वाले मेले हल पूछला मोर बेटी मोर खड़ो पर भाग रली में वेले चला रहा है महबूब का जनाजा जा रहा है खड़े पर ठेकेदार नजरुद्दीन बलोच ये मुझे 200 रुपये इनाम हो गया और इंचार्ज नजरुद्दीन बलोच जो गुलाम राजे इंचार्ज जो थोड़ा गया मेहरबानी अल्लाह से खुश रखेगा नजर साहब के मौला इज्जत दीजो खुश होगा
पुलिस सिंध पुलिस खुशी होती आबाद होती बात होती हद बजिया गुलाम नबी सीधी हवान जा मल्लगी सो वाह मस्जिद लाया तो जो मेले चलो लट्टी में जो मेले लगा पिया मोर वो किले मोर अरे दोस्तों एड़ा कबूतर कास के लिए इनाम मरियो आने वाले सामू पहलवान गुलाम नबी सीधी आवे जातल सुञातल ओडा खान पंजाबी भलो पहलवान ऐं नहीं मलक खोले दितो बीड़ी ने दुकानी नहीं मलक थींदी यो छा करदा है दीदार जमाली जो ऐं ना कबूतर के इनाम मरियो राशन खचाण भलो पहलवान कपड़ा जी वही रहियो आ पीलो करया राशन खचाण के सडे इनाम मरियो राशन तमाम सुठो सोणो पहलवान खचाण हलिया तो मानू सडवा कन एड़ा कास के लिए कदर करो अचे सदर यो खान मानू छोरो जे पाजे ख्यालन जे आजाद दे आवाज बुधायो हथ बजी आला गुलाम नबी गणे गणे दी केतरा हथ बजी आ असा वडो लालू लाए जो मेरे दोस्त हेलो वक्त मेरे दोस्त मोहब्बत मरिया मुझे किशोर का नाम नहीं है और मोहब्बत मरिया थोड़ा तो जो हर मलाकड़े में क्या शादी में जाकर मुझे नाम दी गया मोहब्बत मरी मरी हुई मेरे जा शादी में मतलब ये नाम दिए बिल्ले चुके में दोस्तों खान पंजाबी गुलाम नबी सीधी खान पंजाबी तमाम भलो पहलवान खानदानी पहलवान जेको भिटाई कलंदर के मुकाबला कंदा गुलाम नबी सीधी जो जोर मतलब पहले मुकाबलो सख्त इन जोड़ी के बिल्ला खाली बरकत दिवड़ो चार दी बचा मरिया सख्त मुकाबलो काबुआ लगातार पंजाबी का लगातार पंजाबी तमाम बेहतरीन पहलवान पढ़े लिखे तालीमी याफ्ता पहलवान टक्कर ना गुलाम नबी ना जायज ने के टक्कर आ रही कानून में जायज ना आई इनाम दे सदाम सीधी के बबर शहर पहलवान गुलाम राय सदाम सीधी सीधी को कतर को ने पे एकरे थोड़ा मलन में घुमाइंदो मूसा गदे चाहे मोहम्मद मूसा सीधी सख्त मुकाबला पहलवान आ गुलाम नबी आ पंजाबी ख्याल कर पंजाबी उठदार बने अंदर सदर मुझे अनेक करे छह गोल जो मुझे ता बुधाइनो अंदर उठदार मत थले सख्त मुकाबला वाह कामया है ये मलक गदा लगे तारी मलक जी ना गुलाम नबी मलक गदा लगे तारी भरपूर है कसम मुशीर की तारी लगे भरपूर मलक गदा